थर्डो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जोखियो जुंगशाई गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल जुंगशाई जैसे गुज़िरियल 10 सालन में पूरे ज़िले छठे जी पहिरीं बहितरीन गर्ल्स हाई स्कूल जो दर्जो मिलियल है। अगस्त में हेड मास्टरानी रुखसाना पलीजो गर्ल्स हाई स्कूल जुंगशाई की चार्ज वठी करे बेहतरीन कारकर्दगी ॾेखारी है, जंहिं करे स्कूल में तदरीसी अमल की कारकर्दगी बेहतरीन थी ऐं शागिर्दनि की तादाद में वधी है। पर हिते मशीनूं ख़राब थियण सबब पीअण लाइ पानी ना है, स्वीपर ना है, बिजली ना है। इन बारे में इंटरव्यू ॾींदे हेड मास्टरानी रुखसाना पलीजो चयो त स्कूल में स्टाफ की खोट है, जिन में 2 टीचर्स की भी सख्त ज़रूरत है। ॿियनि ज़रूरी सहूलतुनि के पैसो ॾेई पूरो करण की कोशिश कंदा आहियूं। असीं इंतज़ामिया खां हिन स्कूल की फौरी मदद की अपील कंदे वालिदैन खां भी गुज़ारिश कंदासीं त पंहिंजनि नियाणियुनि खे तालीम ॾियण में असां सां सहकार कनि। मेन हाई स्कूल जुंगशाई आपा रुखसाना तो उन पुछूं था स्कूल की समझा तो कि बेहतरीन अंदाज से स्कूल की कारकर्दगी मूंखे नज़र आई है। क्लास में असां सब वठन क्लास सब विजिट किया। अशोक अभी रुखसाना ये तव्हां जेको हेड मिनिस्टर थिया आहियो कॾहिं थिया आहियो? अगस्त में थी ये स्कूल खुलिया अगस्त में 16 अगस्त थी थे। अच्छा, तव्हांजे स्कूल में को प्रॉब्लम तव्हांखे आई? प्रॉब्लम जाम तो स्वीपर कोने सफाई में इलाही ॾुखाई थिए थी। ॿियो कुझु ॿार जेके रेगुलर कोर्ट पिया अचनि भाई थोरो सो अवेयरनेस घटि आहे, उन खे पाण मां मोकिलिया पई, मैसेज ॾियां पई स्कूल अचो। तक़रीबन घणा ॿार जे घर में वेठा हुआ अची विया, जेके न पढ़ंदा हुआ उहे अचनि पिया, दाख़िलाऊं थियनि पियूं। ऐं तव्हांजे स्कूल में टीचर जेके शार्टेज तो कोन्हे? टीचर जी असांखे सुठनि टीचर की ज़रूरत आहे। जीअं साइंस में सुठा टीचर खपनि, मैथ्स में सुठा खपनि, पर माशाअल्लाह अलाए फज़ल सां हिते घणा ॿार टीचरूं जेकियूं आहिनि एक्टिव होशियार ऐं पंहिंजे क्लास टाइम ते अचनि पियूं, टाइम ते अचनि पियूं। कमियूं पेशियूं थियनि थियूं, 2-3 मास्टराणियूं अहिड़ियूं 2-3 आहिनि जो थोरो आहिनि, बाक़ी ॿी सभु रेगुलर। तव्हांजे हिते पाणी जो सिस्टम छा?